पई बाजार चढ़े थी रोज परी बाजार हर के दुकानदार ॾाढी अकल आरी आहे असली कीमत काहे छॾण साले बल पंहिंजी लगा दे ओ हर के दुकानदार के ॾाढी अकल आरी आहे असली कीमत काहे छॾण साले बल पंहिंजी लगा दे हिक हफ़्ते में वधी वञनि था रुपया 4 चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार महाग छॾियो मगन फेरा काॾे वञिजे यार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार खाइण वारियूं शयूं त छॾ सब साबुण जा बि नमूना के कनरम के पकाया राजन उठ जा आहिन नमूना खाइण वारियूं शयूं त छॾ साबुण जा बि नमूना के कनरम के पकाया राजन उठ जा आहिन नमूना अॻे त कपड़ा अच्छा कंदी हुई आजी अखन जी खार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार महाग छॾियो मगज फेरा रे काॾे वञिजे यार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार तोरन खां अल्लाह बचाए तमामु चोट चढ़ल बहासी सुनदी कंद बने थी अहिड़ा अघ रखल तोरन खां अल्लाह बचाए तमामु चोट चढ़ल बहासी सुनदी कंद बने थी अहिड़ा अघ रखल कहबे मुलाज़िम जी न पवे थी पूरी काब पघार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार महाग छॾियो मगज फेरा रे काॾे वञिजे यार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार बीमारियूं हेॾियूं कोन हुयूं हर भाड़ छॾिया कम नाहे हर को माण्हू कहीं न कहीं पर मर्द में फाथल आहे बीमारियूं हेॾियूं कोन हुयूं हर भाड़ छॾिया कम नाहे हर को माण्हू कहीं न कहीं मर्द में फाथल आहे मुसीबतूं शलदारे मोला सोहणो रब सतार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार महाग छॾियो मगज फेरा रे काॾे वञिजे यार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार अटो बि सस्तो नाहे लेकिन महांगी ॾाढी कटिया 301 बोरीअ ॾाहिनि ॼण पुलिस जी पचटिया अटो बि सस्तो नाहे लेकिन महांगी ॾाढी कटिया 301 बोरीअ ॾाहिनि ॼण पुलिस जी पचटिया सभिनी दधन खे मारे रोवा कटीअ जो कारोबार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार महाग छॾियो मगज फेराए काॾे वञिजे यार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार महीना नौकरियूं बदल करते बेन पियल ख़बर पवे थी कान असां कहिड़ो केन थियल महीना नौकरियूं बदल करते बेन पियल ख़बर पवे थी कान असां कहिड़ो केन थियल रनावतन था आखिरी सुन में गरीब बेरोजगार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार महांग छॾियो मगज फेराए काॾे वञिजे यार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार बाक़ी 30,000 वारो आर्डर चोरीअ वठंदो तव्हां बि रिश्वत खणी अचो कम ठा पवे थो ठहंदो बाक़ी 30,000 वारो आर्डर चोरीअ वठंदो तव्हां बि रिश्वत खणी अचो कम ठा पवे थो ठहंदो घर में लूण जी लप कान्हे का काॾहूं अचनि हज़ार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार महांग छॾियो मगज फेराए काॾे वञिजे यार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार वठन में वाणनि खे विया मुस्लमान हिन मारे सवते सौठा वठन पिटर
तरफ बार छड़ी थन बारेंगे ओ राज वठण में बाण लिखेदा मुसलमान हिन मारे सौते सौदा वतन पिटर तन बाहे छड़ी या मारे रूप अथन अशराफन वारो ऐं उबतो कमकार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार ऐं महांग छड़ियो मगल फिराए काडे वञजे यार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार कई जेके केरु घटाए रोज वचन था चढ़ंदा चवणो अगुआ तो बि असांखे असुली की न मिलंदा ओ मिर्चाई के केर घटा दे रोज वचन था चढ़ंदा चवणो अगुआ तो बि असांखे असुली की न मिलंदा विदेश जो ऐलान ॿुधी पई मिर्चन खे आमार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार ऐं महांग छड़ियो मगल फिरारे काडे वञजे यार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार कराची में आॾा ढो इकबारू त भरल रोज़ानो ॾा 15 माण्हू बेॾो हाथ मुअल हिन ओ कोस कराची में आॾा ढो इकबारू त भरल हिन रोज़ानो ॾा 15 माण्हू बेॾो हाथ मुअल हिन ॾाढो काॾो मुसलमाननि जी आहे मारो मार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार भाग छड़ियो मगल फिरारे काडे वञजे यार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार मांग छड़ियो मगल खपाए काॾे वञजे यार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार चुप करे अब्दुल कादिर माण्हू तोखे चङो न चवंदा सच चवंदे ते अब्बासी माण्हू तोखे ॻिची खां वठंदा ओ चुप कर अब्दुल कादिर माण्हू तोखे चङो न चवंदा सच चवंदे जे अब्बासी माण्हू तोखे ॻिचीअ में वठंदा चुप करे अब्दुल कादिर माण्हू तोखे चङो न चवंदा सच चवंदे जे अब्बासी माण्हू तोखे ॻिचीअ खां वठंदा ओ सच चवंदे ते अब्बासी माण्हू तोखे ॻिचीअ खां वठंदा मास्तर थो आ वञी नथो स्कूल पढ़ाइण ॿार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार मांग छड़ियो मगल फिराए काॾे वञजे यार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार चुप करे अब्दुल कादिर माण्हू तोखे चङो न चवंदा सच चवंदे जे अब्बासी माण्हू तोखे ॻिचीअ खां वठंदा मास्तर थो वञी नथो स्कूल पढ़ाइण ॿार चढ़े थी रोज पई बाजार चढ़े थी रोज पई बाजार